अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 13 जून 13 जून। सो टाइम थियो आहे 1:30 तक़रीबन। मां अॼु एॾी देरि सां व्लॉग शुरू थी कयां। हिकु त मां उथियमि देरि सां, सुबुह नमाज़ पढ़ी वापसि सुम्ही पियमि, काफ़ी सारी निंड करे वरितमि। उनखां पोइ हे सॼे कमरनि जूं सभिनी कमरनि जूं चादरूं, कुशन कवर्स, टॉल जेके बि हुआ उहे सभु धोता अथमि। ऐं अॼु हवा एॾी हुई जो कपिड़ा किरी पिया पवनि। हिन महिल हवा बंदि थी वई आहे, थोरी घटि थी लॻे। पोइ मां हिननि सभिनी में जेको आहे क्लिप्स विझी वियमि। नवां जेके क्लिप्स वठी आई हुयमि मां, हूअं त छित जे लाइ वठी आई हुयमि, पर मूं सोचियो त हेठि रखी थी छॾियां, त हिन में इलाही दफ़ा ज़रूरत पवंदी आहे असांखे। हवा तेज़ हूंदी आहे त कपिड़ा किरी पवंदा आहिनि। सो जेके हीअ हेवी कपिड़ा आहिनि, चादरूं आहिनि जीअं, ऐं टॉल आहिनि, इहे त कोन था किरनि, पर विहाण जूं छऊं, कुशन कवर्स, या हे मां पंहिंजो हिकिड़ो वॻो धोतो। उनखां अलावा हीअ हिकिड़ी रिली धोती, सुराण जी रिली आहे, सुराणीअ मथां पाईंदी आहे, ऐं मां हीअ चादर पाईंदी आहियां मथां। सो इहे सभु धोतमि ऐं झुड़ लॻो पियो आहे, ख़बर न आहे। इन करे बि मूंखे थियो त सभिनी कमरनि जूं चादरूं चेंज करे धोई छॾियां, छो त बारिशूं अगरि वरी शुरू थींदियूं आहिनि त पोइ बंदि कोन थींदियूं आहिनि। ऐं हालांकि रिलियूं ऐं चादरूं टॉल असां मथे सुकणा विझंदा आहियूं, पर मूंखां पुॼे न पियो। ऐं सुराण खे बि हिकिड़ो ई ॾींहुं थो मिले पंहिंजे मर्ज़ीअ सां गुज़ारण लाइ। उहा सुबुह खां पंहिंजा मज़े मज़े जा ताम पई ठाहे। सो मां उनखे डिस्टर्ब न कयो, उनखे चवां त मथे विझी अचे हा। सुबुह जो वेंदा हिते सुकी, छो त हवा आहे, तपिश बि आहे। सो उनखां अलावा छा कयमि उहो बि तव्हांखे ॾेखारियां थी। अंदरि अची वई आहियां, तव्हां सां शेयर कयां थी सुबुह खां जेको मां कयो आहे। हीअ ॾिसो, हीअ बॉक्स मां कल्ह अध में छॾियो, अञा ताईं अध में ई आहे। इनखे जेको अॼु मां जेसिताईं वॉशिंग मशीन बंदि थिए तेसिताईं मां विच विच में इहो कंदी रही आहियां त हिनखे हीअ पासनि खां सॼो अंदरां साॻियो ई कपिड़ो हणी वियमि। हिन ते तव्हांखे हिकिड़ो प्रिंट बि नज़र ईंदो, ऐं हिन जे हेठां तरे में बि मां उहो पीस हिकिड़ो हणी वई आहियां। इहो छा हुयो असल में, हीअ हिकिड़ो वॾो बैग हुयो, जेके असां सिंधीअ में चऊं थेलो या ॻोथिरो, जेके सांता क्लॉज जा हूंदा आहिनि। क्रिसमस सां रिलेटेड हिन ते लिखियल बि आहे, पर हाणे ज़ाहिर मां क्रिसमस जे करे न वरितो, मां वरितो हिन मटीरियल जे करे। ठीकु आहे। सो कटे सटे हिन जो इलाही सारो हिसो मां यूज़ करे चुकी आहियां। ऐं उन मां हीअ बि निकितो फेल्ट मूंखे कमु अची वेंदो। इन मां हीअ बि निकितो। हीअ संडे बाज़ार मां अलाए 20-30, मूंखे हाणे पैसा यादि कोन्हे, अलाए केतिरो अरसो पहिरियों वरितो हुओ। सो हिनखे मां कपिड़ो हणी कंदमि अॼु पूरो, पोइ फाइनली मां हिनखे कंदमि पेंट, पोइ तव्हां सां शेयर कंदमि। त चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़े क़िस्म जा मटीरियल जेके हिन असां वटि नथा मिलनि। पोइ जेकॾहिं मूंखे इन सेकेंड हैंड शयुनि में, कपिड़नि में मूंखे नज़र अची वेंदा आहिनि, छो त ढेर पिया हूंदा आहिनि, कंहिं न कंहिं नज़र पवंदी आहे। ऐं हूअं बि मां पुराणी आहियां ॾाढी लुंड बाज़ार जी छांटी करण में। जॾहिं मुंहिंजा ॿार नंढड़ा हूंदा हुआ त मां उन्हनि खे रांदीका ठाहे ॾींदी हुअमि, फर वारा, जीअं एनिमल्स आहिनि, उन्हनि जे जिस्म ते भुज हूंदा आहिनि, त मूंखे अहिड़ो कपिड़ो खपंदो। उहो हाणे असां वटि त आहे कोन किथे बि, त हाणे छा कयां, पोइ मां वञी त सेकेंड हैंड कपिड़नि जे ढेरनि मां उहे वठी ईंदी हुअमि। सो कॾहिं थियो त मां उहे उन्हनि जा फ़ोटो बि तव्हां सां शेयर कंदमि। थोरा घणा आहिनि उन ज़माने में जॾहिं नंढा हुआ त अहिड़ो को रिवाजु न हो जो असां वीडियोज़ ठाहियूं, फ़ोटो कढूं, त कुझु बसि फ़ोटो आहिनि मां वटि। त उहे जेके टॉइज़ मां हिननि जा ठाहींदी हुअमि, त उनजे लाइ मां मटीरियल ॻोल्हे वठी ईंदी हुअमि। सो अञा ताईं मुंहिंजो इहो सिलसिलो जारी आहे। मां पंहिंजी क्राफ्ट जे सिलसिले में कम जी शइ मूंखे गंदे ढेर तां बि मिलंदी त मां खणंदमि, जीअं त हे दॿो मां खणी आई हुयसि। ठीकु आहे। हिकिड़े घर वारनि ॿाहिरि इलाही सारा बॉक्सिस कढी रखिया उछलण लाइ, मूंखे ॾाढो वणियो हिन जो स्पेशली ही हैंडल वारो जेको पार्ट आहे, इहो मूंखे इलाही वणियो हो। त मां हिनखे ही आइडिया मूंखे उन महिल इहो आयो त मां हीअ आइसक्रीम स्टिक्स ते सुतली वेड़े इहो ठाहींदमि, ऐं पोइ मां हिन जे मथां ॿोरी लॻाईंदमि, त मुंहिंजे लाइ हिकिड़ो ज़बरदस्तु ठही वेंदो। सो अञा हिन तरे में मूंखे कपिड़े जो पीस हणिणो आहे। ठीकु आहे। ऐं हाणे जीअं त नमाज़ जो टाइम थी चुको आहे, वेंदमि, वींझंदमि वञी, ऐं उनखां पोइ नमाज़ पढ़ंदमि, पोइ वरी तव्हां सां कॉन्टेक्ट कंदमि। मां सुराण नमाज़ पढ़ी वरिती। अॼु मुंहिंजो लंच ठाहिण जो को प्लान कोन्हे। हे आहे उहो भतु जेको मां कल्ह पचायो हो। हिन जो असां वटि उत्तर सिंध में हिन जे लाइ जेको नालो आहे उहो या चवंदा आहिनि पटड़ो भतु, ऐं या चवंदा आहिनि कुंवरो भतु। ठीकु आहे। कुंवरो माना नरम, पटड़ो माना छिदरो। सो मां खावां थी इहो अॼु ॾहीअ सां, ऐं ॾही बि हाणे थोरी बची आहे, त मां हिनखे जेको आहे खाई पी उनखां पोइ मां ॿी ॾही ॼमण जे लाइ रखंदमि। त हिन जी तव्हांखे शिकिल ॾेखारियां। ॾिसो, हीअ रखण सां हीअं घाटो थी वियो आहे। ठीकु आहे। सो हमेशह थोरो छिडरो हिनखे छॾिजे, त जीअं इहो रखण सां घाटो थी वेंदो त पोइ सही रहंदो। सो इहो हाणे मुंहिंजो लंच आहे। ऐं हिन पासे सुराण सुबुह जो छोला ठाहिया, यानी कलाकु ॾेढ पहिरियों। ऐं उनखां अलावा हिते कुझु टिकियूं थी पचाए।
हे पटाटनि जूं टिकियूं आहिनि, बेसण में शायदि ॿोड़ींदी बैटर ठाहियो अथई ऐं पचाईंदी, ऐं हिते प्यालो बि कढी रखियो अथई ॾहीअ जे लाइ। ऐं सुराण जूं अगरि तव्हांखे कोई बि रेसिपीज़ ॾिसणियूं हुजनि त तव्हां हुनखे कुक पैड, पाकिस्तान वारी कुक पैड ते जेको आहे फॉलो करे सघो था। उहे रेसिपीज़ तव्हांखे उते मिली वेंदियूं। सुराण ताहिर वफ़ाई, सुराण ताहिर वफ़ाई न, हा सुराण ताहिर वफ़ाई जे नाले सां। ठीकु आहे। सो हाणे असां कंदासीं लंच। कुझु बि पचाइण जी ज़रूरत न आहे, एतिरो सारो खाधो घर में पियल आहे। राति जो वरी इनशाला कुझु फ्रेश पचाईंदासीं। सभी जेके खीर हुया उहे हिकिड़े में देॻड़ी में कयमि गरम करण लाइ, जेके बचियल हुया 1-2 ॾींहंनि खां। ॾही विधी अथमि हिते प्याले में, ऐं खीर गरम थो थिए। गर्मियुनि में हल्को गरम कबो। ऐं मुंहिंजी वीडियो मौजूदु आहे होममेड योगर्ट, जेकॾहिं लिखंदव त होममेड योगर्ट बाय नसीन वफ़ाई, तव्हांखे मिली वेंदी उहा तरकीब। सो ॾही ॼमाईंदमि हिते, मलाई रखंदमि हाणे फ्रीज़र में, ऐं उनखां पोइ मां कंदमि रेस्ट, छो त कपिड़ा धोई मां इलाही थकिजी पई आहियां। टाइम थियो आहे 4:30। मां लंच खां पोइ थोरी देरि जेको आहे रेस्ट कयमि, ऐं उनखां पोइ मां हिनखे कयो आहे कंप्लीट। अंदरि मां हिन में साॻियो ई पीस हयो आहे कपिड़े जो, जेको ॿोरी जहिड़ो आहे, ऐं उन जो किनारा मोड़े करे हिनखे हयो आहे मां, त तव्हांखे हिन मां आइडिया थींदो त फिनिशिंग सुठी ईअं ईंदी। ठीकु आहे। उनखां पोइ मां हिनखे कयो आहे पेंट, डिफरेंट पेंट सां, ब्रशिस सां। ऐं हीअ जेके तव्हां ॾिसो था डॉट्स, मथे वाइट ऐं हेठि ही ऑरेंज, त इहे सभु जेके आहिनि मूं हिन टूथपिक सां कया आहिनि, वाइट डॉट्स बि ऑरेंज डॉट्स बि। सो हीअ मुंहिंजो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो बॉक्स रेडी आहे। ऐं मां सम्झां थी हिन ते कोई 100 रुपया ख़र्चु आयो हूंदो टोटल, वधि में वधि, छो त बॉक्स फ्री जो हो। ऐं हे जेको मथां कपिड़ो हयो आहे मां, इहो कोई अलाए 20-30 रुपए जो, मूंखे हाणे यादि न आहे। या पेंट्स आहिनि, ग्लू आहे, त सभिनीनि मां कुझु न कुझु थोरो थोरो यूज़ थियो आहे। हिकिड़ी बहितरीनु शइ जेका आहे उहा रेडी थी वई आहे। अच्छा, हिनखे हिन साइड ॾांहुं मां पेंट न कयो आहे, बैक साइड ॾांहुं, छो त जिते बि हिनखे रखिबो त उते ई जेको आहे थींदो भित ॾांहुं पासो, चाहे टेबल ते रखंदासीं, शेल्फ ते रखंदासीं। ठीकु आहे। सो हीउ ख़ूबसूरत मुंहिंजो दॿो तयारु आहे। मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे कीअं थो लॻे। पेंटिंग पंहिंजे हिसाब सां करे सघिजे थी। मूंखे हिन जे मथां पेंटिंग ई वणे पई, इन लाइ मां पेंट कयो आहे। त लेस वग़ैरह, गुल, सितारा, शीशा, बटण, कुझु बि हणी थो सघिजे। मूंखे इहो तरीक़ो पसंदि आयो। सो तव्हांजे मूंखे राय जो इंतज़ारु रहंदो, ऐं तव्हां बि ॾिसण बि चाहियो पिया त कंप्लीट थियण खां पोइ कीअं थो लॻे। सो इहो ईअं थो लॻे। ऐं हिन में रखंदमि मां बुक्स ईअं उभा करे। ठीकु आहे। सो फ़िलहालु आलो आहे अञा हिन जो पेंट, त मां हिनखे हिते छॾे थी ॾियां जेसि ताईं इहो सुके। त्रिबेरी जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं मुंहिंजी हीअ ई जाइ आहे निमाज़ जी। हिते साम्हूं क़ुर शरीफ़ पियो हूंदो आहे, ऐं हीअ हिते हिन मां राति जो कुझु सूरतूं पढ़ंदी आहियां। मुंहिंजी तस्बीह, हीअ मुंहिंजो सेटिंग आहे। सो हिते वेठी हुअमि त ख़्यालु आयो त हे शइ मां तव्हां सां शेयर कोन कई आहे। यानी हीअ ड्रेसिंग टेबल आहे मुंहिंजे कबट जी, पर हिनखे एज़ ड्रेसिंग टेबल यूज़ कोन कंदा आहियूं। हिन में बि मुंहिंजियूं कम जूं शयूं, मुंहिंजो सॼो क्राफ्ट, ऐं हीअ सॼी मुंहिंजी मोतियुनि जी कलेक्शन आहे। प्लीज़ मिटीअ खे इग्नोर कजो, मां कुझु नथी करे सघां। बंदि कबटनि में बि मिटी थी पइजी वञे। तव्हां पोयां ॾिसंदव हर कलर जा मोती, ही नंढा वॾा डिफरेंट बोतलनि में, ऐं हिते ही मैक्रामे जा मोती आहिनि, हिनजे पोयां बि मोती आहिनि, हिननि सभिनीनि जे पोयां। ऐं ही मां हिन जी वीडियो बि मां ठाहे चुकी आहियां। मां राजिया जी राइटिंग टेबल लाइ 3 ठाहिया आहिनि बॉक्सिस, केन्स, त जीअं हू पंहिंजी पेंसिलियूं वग़ैरह रखे। ठीकु आहे। सो ऐं हिते बि मोती तव्हां ॾिसंदव हर शइ, हर कलर जा ऐं डिफरेंट साइज़िस जा। ऐं हीअ जेको आहे, हीअ मां तव्हांखे यकीन ईंदो अगरि मां हीअ तव्हांखे ॿुधायां चाहे, हीअ सूजी जंहिंखे रंग ॾिनो आहे। ठीकु आहे। हे जॾहिं गुल ठाहिबा आहिनि कपिड़े जा या कागज़ जा, त उन्हनि जे उन में यूज़ थींदी आहे, जेको गुलनि जो ज़ीरो हूंदो आहे ॿूरो अंदरां। हीअ 40 साल पुराणी आहे। यकीन आयो तव्हांखे? 40 साल पहिरियों जॾहिं मां कराची में जॉब कंदी हुअमि, गवर्नमेंट स्कूल में, बिल्कुलु यंग एज में, तॾहिं जेको आहे उते हिकिड़ी टीचर हूंदी क्राफ्ट जी, उनखां मां सिखियो। उन मूंखे सूजीअ खे रंग करणु सेखारियो। उनखां पोइ मूंखे वॾी ज़रूरत न पई आहे त मां ॿीहर हिनखे कलर कयां, छो त मूंखे जॾहिं बि खपंदी आहे हितां ई थोरी यूज़ थी वेंदी आहे, वरी बसि बाक़ी पई हूंदी आहे। सो इहो मां शयूं ईअं संभालींदी आहियां ऐं उन्हनि खे ईअं यूज़ कंदी आहियां। हाणे ईअं न आहे त अॼुकल्ह मां गुल नथी ठाहियां त मां हिनखे छॾे ॾियां। ऐं हिते बि मुंहिंजो अलाए त छा छा पियो आहे। हीअ बीड्स मां संडे बाज़ार मां वरिता,
ऐं नंढियूं नंढियूं शयूं ऐं ही आर्टिफिशियल ग्रास, पेंसिलूं पयूं आहिनि अंदरि, ॿियो बि घणो ई कुझु हूंदो। हिन में बि मोती वोती जाम हूंदा लॻे थो। सो हा, सितारा आहिनि अंदरि। ठीकु आहे। सो बसि मुंहिंजा इहे कम आहिनि। त हीअ कबट हूंदो कंहिं ज़माने में तारिक जो। ठीकु आहे। त पोइ वरी जॾहिं असां शिफ्ट थियासीं हिते त हुनजो पूरो पलंग सां सेट वरितोसीं फर्नीचर जो, ऐं ड्रेसिंग टेबल वग़ैरह जीअं हूंदो आहे कंप्लीट बेडरूम सेट। त पोइ हे वरी मां खणी छॾियो। सो इहा आहे सूरत हाल। मूं चयो इहो तव्हां सां मां शेयर कयां। ऐं हिते कुझु कपिड़ा जेके सुकी विया उहे लाहे हिते रखिया अथमि। इन्हनि खे मूंखे करिणो आहे, वेढ़णो आहे। बाक़ी चादरूं अञा सुकियूं न आहिनि, छो त मां उन्हनि खे फोल्ड करे रखियो हो न, त चौड़ियूं करे विधियूं। हे बॉक्स मुंहिंजो कंप्लीट सुकी वियो आहे माशाल्लाह। ॾाढी ख़ुशि थी थियां, ॾाढी। थी सघे थो मां सुगंध खे ई ॾेई छॾियां। उन वटि बुक्स बि इलाही आहिनि। ख़ैरु जीअं बि हे यूज़ थींदो। हाणे हितां मां टेबल साफ़ु कंदमि, हे सॼा पेंट्स वग़ैरह खणंदमि। अॼु इलाही अरसे खां पोइ मां इहो कमु कयो त मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं उनखां अलावा ॾही ॼमाई हुअमि, उनजो हाल ॾिसां त कहिड़ो आहे। माशाल्लाह ॾही ॼमी वई आहे। ऐं असां वटि जीअं त जेको खीरु आहे न, उहो ख़ालिस त कोन हूंदो आहे, पाणी मिलियल खीरु हूंदो आहे। हमेशह मुंहिंजी ॾहीअ जे मथां एॾो सारो पाणी बीह रहंदो आहे। पोइ इहो मां हारे छॾींदी आहियां। इहो पाणी हारे पोइ हिन ॾहीअ खे मां कंदमि अंदरि। ऐं हिते मुंहिंजी सदोरी सुराण चांवर भिॼाए वई आहे, दाल भिॼाए वई आहे। राति असां पचाईंदासीं दाल चांवर प्लस अंब ज़िंदाबाद। ऐं हे हिन जेके मंझंदि पटाटनि जूं टिकियूं ठाहियूं बेसण में डिप करे, इहे। सो डिनर थी वियो पको। हाणे असांखे ॿी का शइ ठाहिण जी ज़रूरत कोन्हे। त इहो आहे हाल अहिवाल। हाणे मां कंदमि तव्हां सां कचहरी। उन ॾींहुं मां पंहिंजी शॉपिंग में तव्हां सां इहे शयूं शेयर न कयूं। ही सेकेंड हैंड टॉयज़ जेके ढेर लॻा पिया हूंदा आहिनि उते, उन्हनि मां ही 4 शयूं वरितियूं। हो 4 शयूं ॾियनि पिया 100 रुपए जूं। हिकिड़ी त मूंखे इहा बेल ॾाढी वणी। ठीकु आहे, मूंखे क्राफ्ट में कमु ईंदी, किथे बि हैंग कंदमि। ॿियो नंढिड़ो हे हाउस, हे डॉग हाउस आहे, पर पोइ बि मां जीअं प्लांट्स में रखंदी आहियां न, हे नंढिड़ो रेबिट ऐं हे स्मफ। ठीकु आहे। सो इहे वरिता हुयमि 100 रुपीज़ जा 4। त इहे मूंखे नंढा नंढा पंहिंजी डेकोरेशन में ॿाहिरि कमु ईंदा। ऐं हीउ वरितो हुयमि हिकिड़ो क्लिप 30 रुपीज़ जो। ऐं हालांकि मूंखे हे वार पटींदा आहिनि, चक पाईंदा आहिनि वारनि में, पर जेसि ताईं कंहिं वॾे मॉल ते कंहिं ॿी जाइ ते वञा ऐं थोरो हिन खां बहितर क्वालिटी वठी अचां, त मां इहो वठी आई हुयमि। इहे सभु शयूं अञा ताईं हिन शॉपर में इते ई पियूं टेबल ते। सो मां चयमि त इहे बि तव्हां सां शेयर करे छॾियां। सो कॾहिं कॾहिं अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं, अहिड़ियूं क्यूट शयूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। ऐं इंसानु केॾो बि वॾो थी वञे न, उहो अंदरि जो ॿारु जेको आहे उहो असांजो जीअरो आहे। सो इहो मुंहिंजो अॼु जो व्लॉग, जेको कुझु ॾींहुं गुज़ारियमि तव्हां सां शेयर कयमि। मेन कमु थिया अॼु चादरूं टॉल इलाही सारा हुया, उहे धोता ऐं प्लस रिली। ऐं हुन खां सवाइ मां पंहिंजो बॉक्स कंप्लीट कयो। ऐं कपिड़ा जंहिं ॾींहुं इलाही हूंदा आहिनि धोइण जा, त मां थकिजी पवंदी आहियां उन ॾींहुं। बाक़ी रोज़मर्रा जेके रोज़ पंहिंजा धोईंदी आहियां मां, ॿ टे कपिड़ा, उन सां त कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। सो बहरहाल ज़िंदगी आहे, अलाह से हथ पेर सलामत रखे, पंहिंजो कमु पाण करणु घुरिजे। मां इन शइ जी सख़्तु हूंदी आहियां हक़ में। मज़ो थींदो जो कॾहिं कॾहिं सादिया ईंदी आहे। सादिया मुंहिंजी नुंहुं आहे वॾी, त पोइ बसि चांहि ठाहींदी, ट्रे में रखी मूंखे ॾींदी, नाश्तो ठाहींदी ट्रे में। अड़े बाबा, मूंखे इहा आदत न विझो। मूंखे ईअं वेही खाइण जी, वठी खाइण जी आदत न आहे। मां चयमि थैंक यू सो मच, तूं मुंहिंजो ख़्यालु थी रखे, पर मूंखे खारियो न। मां हिकु दफ़ो खरी वई मां, त पोइ वरी ॿीहर मुश्किल अथव वापसि मुंहिंजे पेरनि ते अचणु। सो मां हुनखे मना कंदी आहियां। हुनखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे ख़िदमत करण जो, शाबस अथसि, अलाह अॼु ॾींदसि, ॾाढी सुठी तरबियत थियल अथसि। सो पर मां चयो हुनखे मना कंदी आहियां। मां चयो न, चुप कर, तूं आई आहियां। मां हुनखे हमेशह चवंदी आहियां तूं पंहिंजे पेकनि में आई आहियां, माइटनि में आई आहियां, साह पट, पंहिंजे घर तूं हर वक़्तु कमु थी करे, ॿार थी संभाले, मुड़ुस जी ख़िदमत करणु सवली न हूंदी आहे बहरहाल कहिड़े बि लिहाज़ खां। सो इहो हाल अहिवाल हुयो। ऐं जेको बि हुयो अॼु मुंहिंजे ज़हन में आयो, जेको मां कयो, जेको मां सोचियो, सभु तव्हां सां शेयर कयो आहे। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं कुकिंग जे लाइ, कुकिंग जी लाइव वीडियोज़ जे लाइ मां तकड़ में बिल्कुलु बि रेडी न आहियां, जेसि ताईं मां कुझु उनजो सही हल जेको आहे कढी सघां। हाणे कल्ह जीअं मां इहो बॉक्स पई ठाहियां लाइव में, त अधु कलाक जी वीडियो त ठही वई, पर तव्हां सोचो त जेकॾहिं मां हिनखे कंप्लीट कयां त इहा 3 कलाकनि जी वीडियो हुजे हा, त कंप्लीट नथो करे सघिजे। ऐं ॿियो त उल्टो सिधो करे जीअं बि मां पंहिंजे फ़ोन खे या कैमरा खे सेट कयो,
पर जॾहिं कुकिंग कबी त बाहि जे भरिसां फ़ोन खे मां ईअं सेट नथी करे सघां। सो कोशिशि कंदमि, मुंहिंजो इरादो आहे सही, पर अलाए कॾहिं मूंखे ख़बर न आहे। सो करिणो आहे मूंखे, बहरहाल तव्हांजी ख़्वाहिश कोशिशि कंदमि पूरी थी वञे। सो बसि इहे हाल अहिवाल आहिनि। अॼु जो व्लॉग हुयो जेको बि कचो पको सुनीता कचो पको व्लॉग मां अॼु शेयर कयां थी। ख़ुशि जो आबाद जो तव्हां मुंहिंजी वीडियोज़ खे पसंदि था कयो त मुंहिंजी रिक्वेस्ट बि आहे त अगरि तव्हांखे सुठो थो लॻे, तव्हां चवंदा आहियो त असां कुझु न कुझु सिखूं था, त तव्हां प्लीज़ ॿियनि सां बि शेयर कयो त जीअं इहो मुंहिंजो कमु ॿियनि ताईं पहुचे ऐं घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। सो बसि इहा तव्हांजी हेल्प हूंदी, इहा तव्हांजी सपोर्ट हूंदी मूंखे, अगरि तव्हां ईअं कंदव त। सो मोकिलायां थी हाणे तव्हांखां, ऐं हितां उथी ऐं वञी दाल चाढ़ींदमि, हल्की बाहि ते छॾे ॾींदी आहियां, ॾाढी सुठी ॻरी वेंदी आहे, तकड़ि में पचंदी आहे त पोइ सुठो मज़ो न ईंदो आहे बहरहाल। सो इहो अॼु जो हाल अहिवाल हो, ऐं हाणे मोकिलाईंदासीं। ख़ुशि जो आबाद जो, अलाह तव्हांखे सलामत रखे, ऐं इनशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ऐं ॾिसां थी त अॻिले सैटरडे ते, फ्राइडे असांजी लाइव कचहरी उअं ई हूंदी जंहिंमें तव्हां सुवाल कंदा आहियो या कोई कमेंट कंदा आहियो त मां पढ़ंदी बि आहियां, जवाब बि ॾींदी आहियां, ठीकु आहे। फ्राइडे वारी कचहरी खे डिस्टर्ब न कंदासीं। सैटरडे ते इहा ई कोशिशि रहंदी त कुझु क्राफ्ट जी वीडियो का ठही वञे, ठीकु आहे। सो सुभाणे वारे व्लॉग ते इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।